नाज़रीन, हींअर असां ॻोठ अहमद खान ब्राह्मण में मौजूदु आहियूं। हीउ ॻोठ काफ़ी अरसे खां साफ़ पाणी पीअण खां महरूम आहे ऐं इन सॼी सूरत हाल खे हीअ ॻोठाणा कीअं था मुंहुं ॾियनि, अचो त इन्हनि ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। पानी की सूरत हाल इहा है जो हिते पानी गदलो है। असांजी जेका वाटर सप्लाई जेका स्कीम है उहा घणनि हंधनि खां बि टुटल है। इन गदले पानी ऐं मेरे पानी पीअण सां पेट जूं बीमारियूं थियनि थियूं, उन खां पोइ चमड़ी जूं बीमारियूं आहिनि। हिते औरतूं वीचारियूं बीमारियुनि में मुब्तला आहिनि, ॿार बीमारियुनि में मुब्तला आहिनि, को वाहर करण वारो कोन्हे। हितां जा असांजा चूंडियल नुमाइंदा जीअं वोट वठी आहिनि तीअं असां उन्हनि खे ॾिठो बि न आहे त किथे आहिनि किथे न आहिनि। खुदारा असां चऊं था त असांखे असांजा नुमाइंदा बि ॻोल्हे ॾियो त उहे किथे आहिनि, असांजी वाहर कनि, असांजी मालिकी कनि। कुता पीअनि, गिदड़ पीअनि, पाणी कोन्हे। असां वटि बीमारी आहे पाणी लाइ, पेट में सूर, ॿारनि खे, वॾनि खे, पोड़नि खे पाणी आहे ई कोन्हे। हींअर त अञा सियारो आहे, ऊन्हारे जो त सफ़ा लभे ई पाणी कोन थो, पाणी आहे ई कोन, सफ़ा गदलो पाणी। पाणी जी सूरत हाल असांजे काछे में मुरागी आहे ई कोन। ॿुधे न, ॻोठ मीर खान रोदराणी, गोलो फ़कीर, अहमद बिरहमानी, कासिम रोदराणी, शेख रोदराणी, पाणी जी असांखे वॾी तकलीफ़ आहे काछे में। हिते पाणी पीअण जो इहो पाण ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे, पाणी पीअण जो आहे ई कोन। जानवर असां गॾु था पियूं, पाणी पीअण जी सिस्टम असां वटि आहे ई कोन। डीसियो दादू असां वटि आयो, डीसियो दादू वारो हिते पाण लथई ॾिठई, ॿुधई पाण ॾिठई, चई त सूरत हाल तव्हांजी इंशाअल्लाह मां हफ़्ते में बहाल कंदुसि। वाइदो ॾेई वियो, वरी न आयो, न वरी असां सां राब्तो कई। ॿुधई न, जेको अचे थो वाइदो ॾिए थो पर करे थो कुझु। पाणी ॾिसो था पिया, इहो पाणी पियूं था, ॾिसो माई न्याणी भरे थो, ॾिसो कहिड़ो पाणी आहे, हारिजे थो गटर जो पाणी, उहो पियूं था। असां माल असां दरपदर आहियूं पाणी जे लाइ, कोन्हे पाणी काॾे वञणु, न बि सिम जो पाणी आहे, न जर जो पाणी आहे, कुझु बि कोन्हे। असां खुयूं 50-50 फुट नियूं था, खुइन में पाणी बि कोन्हे। इहो ॾिसो था, इहो नमूनो, इहो हाल आहे। डीसी आयो हिते, फिरी वियो, चई कोई ज़रो बि कोन्हे, ॾिसो पाणी गटर था पियूं, असां सां ज़ुल्म आहे, असां सां ज़ुल्म आहे। वरी वियो त वरी कोन आयो, न ॿुधी कोन आयो, ज़रो बि कोन आयो। असां मिसकिन ग़रीब ही था गटर था पियूं, कुझु बि कोन्हे। मथां कयो त ख़ुदा जो ड्रोही अथव त कयो, ये ख़ुदा जो ड्रोही न अथव त माशाअल्लाह गटर पींदासीं। असांखे पाणी खपे, पाणीअ जो सख़्तु हिते बहिरान आहे, पाणी आहे कोन। असां काठे वासी तमामु इहो पाणी जे करे असां सख़्तु परेशान आहियूं। सो असांखे पाणीअ जी सख़्तु ज़रूरत आहे। घणो ई असां विया आहियूं MP MNN ताईं विया आहियूं त पर केरु असांजो ॿुधण वारो ई कोन्हे को। तव्हां पाण ॾिसो पिया त हिते जेके ॿार आया आहिनि सो बि ख़ाली हींअर मोटी विया आहिनि घर पंहिंजा। मैं गटर वर खां बीमार मस्त में इस्पताल आई गुड़ा हंगा शे मर्जी वाट अल्लाह नो मैं बाहर ने नो अल्लाह नवा को वसीला खने ए गटर आफा वरानो बचायरा ए आफा गिदत आफ छे ना हक चा शाह टिकर आफा ऐशा वरानो आफ ले आफे वसीला खने तो मैकड़ा खने न खने तो तेनिया बिक्रियां मिसा को बीमार भी आई बा कोनी सखने देगड़े रुला रुला वालायूं कपड़े मेले बाल मेले गापो जटे चाहिए वजू माल तसा असारी हालत तमाम दुखी है। असा पिछू वनू तो सारा घर घाट हाड़ रोल गया। असा का कधी कोनी को पानी असा का कोनी दोस्त वाले सारे ला क्या कीता कुछ कोन गवर्नमेंट सारे ला क्या कीता असा का सखने माउंट गिनन सखने आवन सखने सा गरीब रोल गयो कई ना अबरात सारा बोर चाढ़न का हवे सब संजाती के मन बीमार उठी चाड़े मेरी चूहर गई ते गई अन्या कान वली न को क्या असा ना हा के असाडा को बिला करो जो बिला करे सो समुद्रा देसु है न्याण्या पानी पीवण का को ना कपड़े धोवण का
काई माण्हू जेके वाही ते माइटनि उॾाहियूं मुंहिंजे ॼण असां घरियां घुरियां पाऊं था असांजा को वाह कान्हे बा वयले पाणी था पाणी जी ॾाढी तकलीफ़ से पाणी असांजे ॿारड़े पींदड़ी मेला चिकड़ी असां वेंदी हुई चारे पहाड़ पाणी ॾे पिछड़ छोकिरिया क्या असां पीश करूं नोड़ी करूं टोपा ॾियूं क्या करूं नहीं मंगता पाणी जो मसलो असां वटि पाणी कोन्हे असां नंढड़ा बच्चा लुड़ो पाणी गंदो इहो पीअनि ख़राबु आहे सुठो पाणी सही न आहे पाणी जो मसलो असां वटि ॾाढो असां वटि पाणी जो मसलो वॾो आहे असां वटि पाणी जो तमामु वॾो मसलो आहे डी सी ओ असां वटि आयो वाइदो बि करे वियो पर असांजी पाणी जे बारे में अञा ताईं का बि सार कान लधमि पाणी ज़रूरु खपे डी सी ओ बि असां हा करे वियो फरी वियो मोटियो कोन अॼु ताणी माना असांजा असर वेही हे ॾींहं थी विया आहिनि असां वटि 5 किलोमीटर ज़ीरख जे मालिक भरे था अचूं पाणी असांजी मालिकी ॻोठी जी केरु कोन थो करे वोट ॿई वठी था वञनि असां खां अञा ताईं कीअं कान मालिकी कई असांजे लाइ बिल्कुलु आहे ई कोन पाणी जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे खुहनि जो पाणी पीऊं था कचूं खुयूं आहिनि उहो पाणी पीऊं था इस्तेमालु कयूं था बीमारियूं पोइ हे वठां पोइ ॿारनि खे बीमारियूं थियूं थियनि असां पाण बीमार मेरो पाणी पीऊं था खुहनि जो कचूं खुयूं आहिनि उन में मेरो पाणी आहे उन पीअण सां पेट जूं बीमारियूं थियनि थियूं ॿियूं वग़ैरह इहे पोइ त का सहूलियत ई कान्हे पाणी जो असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे व्हाट्सअप आहे स्कीम लॻी तक़रीबन 2 करोड़ जे लागत सां पर उहो स्कीम अञा ताईं जेको हींअर बि टुटल फुटल आहे ऐं नामुकमल थी चुको आहे ऐं पैसा उन जा खाइजी विया आहिनि ऐं असां हितां जा काफ़ी माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदा त कहिड़े तरीक़े सां जेको सो पाणी भरण जो जेको मसइलो आहे उहो उन्हनि खे फेस करिणो थो पए असां तमामु क्रिटिकल सिचुएशन में आहियूं सो बराए महिरबानी जेकॾहिं असांजा ताक़तवर तरीन जेके असांजे इंसानी हक़नि जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कंदासीं त प्लीज़ असांजे इन इशू खे सो जाइज़ भी आहे हाईलाइट कयो ऐं असांजे मसइले खे हल करण जी कोशिशि कयो पाणी जो सख़्तु तकलीफ़ आहे उन्हारो थो अचे पोइ पाणी हिते बारानी इलाइक़ो आहे बरसाति थिए थो त पाणी मिठो थो थिए बरसाति नथो थिए त पोइ सॼो असांजो साल गुज़ारण तकलीफ़ आहे पाणी ॾिसींदो पाणी सफ़ा बि कोन्हे नलकनि में या खूहनि में सख़्तु हिते तकलीफ़ आहे माण्हू बीमार थी था वञनि नंढड़ा वॾड़ा छो त ज़हरीलो पाणी आहे उहो पीअनि था दस्तूं था थियनि बुख़ार थो थिए पोइ हिते वॾो तकलीफ़ आहे पाणी जो हींअर जेका पाणी जी सूरत हाल आहे ख़ासि तौर ते पीअण वारे पाणी जी त उहा तमामु असां वटि अणलभ आहे ईअं सम्झो तरे हींअर वाहिद वसीलो असां वटि जेको पाणी जो आहे उहो कचनि खूहनि जो आहे जेकी सिम ते हूंदा आहिनि माना तक़रीबन 20-25 फुट ताईं जंहिंमें खारो मेरो ऐं गदिलो पाणी हूंदो आहे माल बि उतां पीए थो जेको आहे माण्हू गुज़ारो उतां था कनि तमामु घणी तकलीफ़ आहे पीअण जे पाणी जी ऐं मथी महीने में डी.सी.ओ. साहिबु हिते विज़िट बि करे वियो हो असांखे चई त तव्हांजो जेका स्कीम हींअर ख़राबु थी चुकी आहे उन खे असां रिवाइज़ कंदासीं उन जी रिहेबिलिटेशन कंदासीं असां वरी ऑफिस में डी.सी.ओ. साहिब सां मिली बि आया आहियूं एप्लीकेशनूं लिखत में उनखे ॾेई आया आहियूं पर महीनो ॾेढ गुज़री वियो आहे अञा माना का बि असांखे उन बारे में जेका आहे सा अॻु भराई नज़र नथी अचे ऐं हींअर जेका पाणी जी तकलीफ़ आहे उहा तमामु हिते हज़ारे माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे माण्हुनि खे पाणी पीअण जे लाइ नथो मिले ऐं ॾींहं राति माण्हू पाणी जे पोयां पंहिंजो कमुकारु सीड़ाए जेको आहे सो रुलंदा था वठनि हिन ॻोठ में जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो पाणी जो आहे पाणी न हुअण जे करे असांजे स्कूल ते बि वॾो असरु पए थो एनरोलमेंट ते ख़ासि तौर ते छो त ॿारड़ा सॼो ॾींहुं वालदेन सां गॾु गॾहनि ते ट्रालियुनि ते जेका रेड़ी हूंदी आहे उन्हनि ते सॼो ॾींहुं पाणी जे पोयां हूंदा आहिनि ऐं स्कूल ॿारड़ा अचनि ई कोन था इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे असांजे लाइ ऐं उनखां अलावा जेको हीउ गंदो पाणी आहे वापराइण सां असांजे ॿारनि ॻोठ जे ॿारनि ते जेको बीमारियूं थियनि थियूं पेट जूं बीमारियूं चमड़ी जी बीमारी हूंदी आहे दस्त उल्टी उनखां अलावा इलाही सारियूं बीमारियूं आहिनि ऐं इस्पतालनि जो मुंहुं ॾिसणो थो पए ऐं वेझाणी में किथे को इस्पताल बि कोन्हे जो उन खे जल्दी खणाए वञिजे उन खां अलावा हिन ॻोठ खे हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे उहो इहो आहे जो जेके औरतूं आहिनि उहे सुबुह जो सवेर पाणी जे पोयां हूंदियूं आहिनि ऐं सुबुह जो वञनि ऐं शाम जो मोटी अचनि हिते जेको नुक़सानु थिए थो उहो इहो ई थिए थो जो बर्त जो कमु हूंदो आहे जेके हथ जा हुनर हूंदा आहिनि
भर्त जो कमु आहे, वाण जेको पीस जो कमु हूंदो आहे उहो बि नथो थिए, माना आमदनी बि जेका आहे सा घटि थिए थी। त मेन इशू हिन ॻोठ जे लाइ पाणी जो ई आहे। सरकार सगुरी असां बि अर्ज़ु कयूं था त बराए महिरबानी असांजे हिन ॻोठ जो जेको मसइलो आहे, मेन मसइलो पाणी जो आहे, इहो हल कयो वञे। त पाणी पीअंदा आहिनि माण्हू, उहो ई पाणी पीअंदा आहिनि। हिते कहिड़ो सहूलियत आहे असां वटि ज़ुल्म आहे, का शइ रहियो कोन्हे। 86 लख रुपया ज़िले नाज़िम असांखे ॾिना, उहे बि खाई आहिनि। हाणे सेक्रेटरी सां मूं ॻाल्हायो त 5 पंप ॾिना अथनि जेके पियल आहिनि। का शइ कोन्हे, जॾहिं केॾां टुटो पियो आहे, मशीनूं सड़ी था वञनि, उहे असां पाण पंहिंजे ख़र्च सां ठारायूं था। जेको असांजो पाणी संभालण वारो जेको आहे ऑपरेटर उते वेठो आहे, घर उहो किरायो बि असां भरियूं था, मज़ूरी बि उनखे असां ॾियूं था जेको चालू थो करे। असां सां कहिड़ो सहूलियत आहे? असां सां काछी वारनि सां को सहूलियत ई कोन्हे। नाज़रीन, अवां इन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि माण्हुनि जो मुतालबो आहे त असांखे साफ़ ऐं मिठो पाणी फ़राहम कयो वञे, त जीअं असां पेट जे केतिरनि बीमारियुनि खां बची सघूं।